चीफ जनरल आसिम मुनीर जो चवण है त दुश्मन कुवतुनि ऐं संदसि मददगारनि जा इरादा मिट्टी में मिलाए छॾींदा। दहशतगर्दी खिलाफ़ जंग में क़बाइली अवाम कुर्बानी ॾिनियूं आहिनि। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर तरफ़ां ॾखण वज़ीरिस्तान जो दौरो, दहशतगर्दी खिलाफ़ ऑपरेशन ऐं सिक्योरिटी सूरतहाल बाबति ब्रीफिंग। आर्मी चीफ तरफ़ां जवाननि जे बुलंद हौसले जी वाखाण, कानून लागू कंदड़ इदारनि खे भेटा पेश। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण है त वक्त ते इंसाफ़ लाइ आईनी अदालत कायम करण ज़रूरी है। हू अदालती सुधार हर सूरत में आणींदा। पाकिस्तान जो निज़ाम ठीक करण लाइ मिसाक खे जमहूरियत ते अमल करणो पवंदो। आईनी अदालत लाइ तरमीम में उमिरि जी हद मुक़रर करण सां मामलो तकरारी थी वेंदो। कानून साज़ी करण अदालत न पर पार्लियामेंट जो कमु आहे। कंहिं बि जज में सिंध जो दौरो करे कालाबाग ॾे ठाहिण जी ॻाल्हि करण जो दमी नागे। इंसाफ़ ॾींदड़ इदारे अदालती क़त्ल कयो हथें ख़ाली औरत खे ब्लैकमेल करण लाइ बेगुनाह शख़्स खे 11 साल कैद रखियो वियो। जमहूरियत जी बहाली लाइ पीढ़ी नस्लनि जी कुर्बानी ॾिनी आहे। अमरीती दौर में आइन खे कागज़ जो टुकड़ो समझी फाड़े छॾियो। 11 सालनि ताईं हिक अमर खे ॿिन्ही हथनि सां सलाम कयो वियो। सिंध सरकार खे दरख़्वास्त आहे त के इलेक्ट्रिक जी हिक हटी ख़त्म कई वञे। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत इलेक्ट्रिक कंपनी क़ाइमु थियणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट पंजाब में इलेक्शन ट्रिब्यूनल्स कायम करण बाबति फैसलो महफूज़ करे वरितो। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो आहे त मुल्क खे इस्तेहकाम जी ज़रूरत आहे। हिकु दुश्मन न पर हिक ई मुल्क में आबाद आहिनि। इख़्तिलाफ़ हुअण खां इनकार नाहे पर इदारनि खे कमु करणु ॾिनो वञे। जेतिरो जल्द थी सघे चूंड एतिराज़ जा फ़ैसिला थियणु घुरिजनि। पार्लियामेंट जो मुद्दो हिक ॾींहं में वधाए नथो सघिजे। मुबैना पुलिस मुक़ाबले में माजीवल डॉक्टर शाहनवाज़ जे मढ़ जी बेहुरमती जो 34 ॼणनि ते उमरकोट में केस दाख़िल। दहशतगर्दी कलम भी शामिल। सदर आसिफ अली ज़रदारी सां केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी जी मुलाक़ात। अमन अमान, मुआशी इस्तेहकाम ऐं सूबे जे अवाम जी बहितरी ॿियनि मामलनि ते ॻाल्हियो। सदर तरफ़ां सूबे जी बहितरी लाइ गवर्नर जी कोशिशुनि जी वाखाण, तरक़ी ख़ुशहाली लाइ मुकमल सहकार जी ख़ातिरी। इसराइल जी लबनान ते हिकु दफ़ो ॿीहर बमबारी। औरतुनि ॿारनि समेत मारिजी वियल शहरनि जो अंग वधी 492 थी वियो। 1600 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। यहूद फ़ौज जी बमबारी सबबि हज़ारे माण्हुनि जी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ पलाण शुरू। सिंध सरकार कराची में सेफ सिटी मनसूबे जे पहिरें मरहले जी शुरूआत करे छॾी। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन रंजार ऐं आईजी सिंध गुलाम नबी मेमन जी वॾे वज़ीर खे ब्रीफिंग। सदन चवण आहे त पहिरें मरहले में 35 कैमराउनि सां शहर जी मॉनिटरिंग शुरू कई वई आहे। सेंट्रल पुलिस ऑफिस में कंट्रोल रूम क़ाइमु करे डेटा सेंटर जा औज़ार लॻाया विया आहिनि। मनसूबे तहत शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 1300 कैमराऊं लॻाई वेंदियूं। बाकरानी में हथियारबंदनि हथां ज़ख़्मी थियल औरत भी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत। मारिजी वियलनि जो अंग वधी 3 थी वियो। वाक़े सबबि इलाइक़े में छिकताण बरक़रार। पुलिस मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। शहदादकोट में 2 सगा भाइर गोलियूं हणी बेदर्दीअ सां कल हथियारबंदनि शहबाज़ ऐं अब्दुर्रहमान ब्रोई खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। वाक़े सबबि इलाइक़े में ॾका। रतेडेरे में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि हथां हिकु ॼणो गोलियूं हणी क़त्ल। मक़तूल बरकत अली सुमरो जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो।
लाश रखी धरणो, ट्रैफिक मुअत्तल। इंग्लैंड खिलाफ टेस्ट सीरीज़ लाइ हलंदड़ हफ़्ते टीम जो ऐलान करण जो फ़ैसिलो। बांग्लादेश खिलाफ टेस्ट सीरीज़ खेॾंदड़ टीम में 3 खां 4 तब्दीलियुनि जो इम्कान।